फकीर करीम खोसे जो यूट्यूब चैनल है यूट्यूब करीम HD जे नाले सां आहे। जंहिं बि दोस्त खे ज़रूरत पए त कलाम या कसीदो लाए सघे थो। जो जरा हिते मूंखे दोस्तनि घणनि फरमाइश कई आहे, पर ही मुंहिंजो दोस्त आहे शहर दादू जो मोहम्मद उर्स जमाली उर्फ बाबू जमाली, उनजी फरमाइश ऐं मुंहिंजो भाउ उस्ताद गुलाम राहू ड्राइवर फकीर करीम खोसो हिननि दोस्तनि मूंखे फरमाइश कई आहे। पेश कयूं था जहिड़ो हाल, पर ख़ासि फरमाइश वरी बि आऊं कंदुसि। मुंहिंजो दोस्त आहे पिणी प्यारो जिगर आहे मुंहिंजो मोहम्मद उर्स उर्फ बाबू जमाली शहर दादू। ओ आहे किस्मत मुंहिंजी फिटल, ओ मूंसां यार ठहे जी नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे जी नथो। दोस्त वठी वियो पार हली वियो सुठो रहे ई नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे ई नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे ई नथो। मां दोस्त वठी वियो पार हली वियो सुठो रहे ई नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे ई नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे ई नथो। आशिक़ जो की फरमाइश ख़ासि करण लाइ जेको मुंहिंजो दोस्त हाणे महफ़िल में पहुतो आहे, आशिक़ जो लख हील हलाया उस में न घटायो मजबूर थी पियो आहियां, मजबूर थी पियो आहियां, मुंहिंजो रूह रहे ई नथो। ओ दोस्त वठी वियो पार हली वियो सुठो रहे ई नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे ई नथो। आहे किस्मत मुंहिंजी फिटल, मूंसां यार ठहे ई नथो। बिस्मिल्लाह बाबू, महिरबानी। बिस्मिल्लाह बाबू, ख़ासि फरमाइश सेवा रईस जानी खान राव जी फरमाइश कलाम लाइ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। इन खां पोइ थो ॿुधाए। ॾुखियो वक़्तु गुज़ारिया तो मिड़े टाइम खे तारिया तो।
खे